कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ ई ब्लॉक के मिसमार करण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि वसंदड़ बरसात में औरतूं पंहिंजे खीर पियाक ॿारनि खे खणी घरनि खे बचाइण लाइ सख़्तु एहतजाज कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकैली मूजिबि एहतजाजी कैंप ते STP जे मरकज़ी अॻवान मुबारक भट्टी, अली बख्श लाशारी, SUP अॻवान एजाज़ सामटियो, डॉक्टर अल्ताफ़ मेमण, अर्थर बरकी, बशीर पठान, अज़ीज़ चांडियो, अब्दुल कादिर शाहानी, ज़मीर पठान, सरमद बजीर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हुननि चयो त ॻोठ ड्राहिण सिंधियुनि सां सरासर ज़्यादती आहे। पुलिस, रेवेन्यू अमलदार ऐं बिल्डर्स माफ़िया माण्हुनि ते कूड़ा केस दाख़िल करे ग़रीब माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा करे उन्हनि जा अझा ड्राहे रही आहे ऐं हुन कुधे अमल में सिंध सरकार सिधी तरह मुलविस आहे। हुननि वधीक चयो त हिक पासे गैर मुल्कनि खे तहफ़ुज़ ॾेई सिंधी आबादियुनि ऐं माण्हुनि ते हमला कराए हिसायो पियो वञे, ॿिए तरफ़ क़दीम आबादियुनि ते कूड़ा क्लेम करे पुलिस ऐं रेवेन्यू खातो घर ड्राहे सिंधी माण्हुनि खे कराची मां बेदख़ल करे रहियो आहे। असीं सभु सिंध दोस्त ऐं क़ौम परस्त धुरियूं सिंधियुनि सां ज़ुल्म ख़िलाफ़ गॾियल तहरीक हलाए ॻोठनि, आबादियुनि ऐं घरनि जो तहफ़ुज़ कंदासीं।